रीसेंट हिकिड़ो सर्वे आहे त कोई लॻभॻि 54,000 जे क़रीब केसिस इल्तिवा जो शिकार आहिनि ऐं जेको इंसाफ़ जे हवाले सां जेका सर्वे इंटरनेशनल थी आहे उन में 128 मुल्कनि में पाकिस्तान रैंक्ड एट 118 मतिलबु तमामु लो रैंकिंग ते आहे त आम माण्हुनि खे इंसाफ़ अदालतुनि मां जंहिंजा अवाम घुरिजाऊं आहिनि अञा ताईं न मिली सघियो आहे। ऐं इहो मैटर न सिर्फ़ु नंढियुनि कोर्ट्स में बल्कि सुप्रीम कोर्ट ताईं आहे। आई डोंट नो त असांखे या तव्हांखे केतिरी इजाज़त आहे त हुन ते पब्लिकली ओपिनियन ॾेई सघूं, पर इहे मामला तमामु ज़्यादा सीरियस नेचर जा आहिनि। अवाम खे मुकमल इंसाफ़ कोन पियो मिली सघे। जेको तव्हां 54,000 केसिस जो आमिर साहब चयो उहो सुप्रीम कोर्ट आहे, हा, उहो हायर जुडिशरी लाइ जेको टोटल पाकिस्तान में जेको मूं पढ़ियो 2.1 मिलियन आहे, तक़रीबन 21 लख केसिस आहिनि। आमिर साहब 54,000 न आहिनि। ॾिसो हिन में सिर्फ़ु त जजिस रिस्पॉन्सिबल न आहिनि। मां त हमेशह चाहियां थो त इंटायर जुडिशल जेको सिस्टम आहे, सॼो जुडिशल सिस्टम, प्रोसिक्यूशन आहे, जंहिंमें इन्वेस्टिगेशन आहे, जंहिंमें कोर्ट आहे, पुलिस चालान नथी पेश करे। जी हा, पुलिस जेको आहे, पुलिस जा जेके किस्सा आहिनि ऐं जेके केस कमज़ोर कया वञनि था, जीअं उनखे अच्छा पोइ सिर्फ़ु न आहे। मुंहिंजे हमेशह मज़ाक में चवंदो आहियां त अदालतनि में वञण खां पहिरीं माण्हू तहजुद जो नमाज़ पढ़ी दुआ घुरनि था त अलाह सॼे जेका हुन एरिया जा वकील हुजनि था अलाह सभिनी खे हयाती ॾिए वकील साहिबान। हिकिड़ो को वीचारो तबई मौत गुज़ारियो, बुज़ुर्ग बि हुजनि था, इंसान आहे, त उन ॾींहुं वरी अदालतनि जो कार्रवाई ख़तमु थी वेंदी। हाणे को किथां सीड़जी आयो हुजे त को किथां आयो हुजे त जेलनि मां माण्हू निकिरनि था पैसा ॾेई जेल पुलिस खे, पोइ अची पहुचनि था, ख़बर पई त वकील साहिबु गुज़ारे वियो। हाणे हिन में जजिस जो त ॾोह कोन्हे, मतिलबु ॾोह त क़तन न आहे जज साहिबान जो, लेकिन हिकु जनरल ॻाल्हि सो त इंटायर सिस्टम। ऐं उन लाइ मूंखे को घणी उमेद न आहे त एग्जीक्यूटिव कॾहिं बि करे सघंदी। करणु चाहींदी बि न, चाहिण जी त कोशिशि करे पई। 9 महीननि में चवनि था त क्रिमिनल केसिस जेके आहिनि हू थियनि, लेकिन सिर्फ़ु क्रिमिनल छो, सिविल छो न? जी हा, त ॻाल्हि इहा आहे त हिन लाइ त ख़ुदि कॾहिं को जुडिशरी एपेक्स कोर्ट, असांजी सुप्रीम चीफ जस्टिस साहिबु को अची जेको आहे उहो को पाण सूओ मोटो वठी वठनि, सॼी दुनिया ते वठिजे थो। ऐं चाहियां थो त हिन 21 लख केसिस ऐं हिकिड़ी जेका अल्तवा जो शिकार आहे जस्टिस डिलेड, हिन ते अगरि सूओ मोटो करे वठी छॾे सरकार असांजी एपेक्स कोर्ट ऐं हू हुकुम जारी करे त भई चलो जुडिशरी सां जेके प्रॉब्लम्स आहिनि, मिसाल अंडर स्टाफ आहे, जज साहिबान घटि आहिनि, स्ट्रेंथ घटि आहे, छा आहे पुलिस छा थी करे, वकला हिकिड़ो कोड ऑफ हू ठाहे हुकुम कनि था भई शायदि न पोइ इहो असां शायदि ॾिसी सघूं त इहो जेको ॿिया सभु मसइला असांखे जुडिशरी हल कराए ॾिए थी, नस्ला टावर्स एंड गुजर नालाज़ एंड एवरीथिंग, त ही एतिरो वॾो इशू आहे। अगरि इहा केॾी महिल असांखे अदालती करे हल करे ॾेई छॾे। जी हा, टोटली। लेकिन हाणे तव्हां ॾिसो न त जस्टिस गुलज़ार साहब, चीफ जस्टिस साहब रिटायर पिया थियनि मुंहिंजे ख़्याल सुभाणे परी। जी हा, 4 तारीख़ ते अलाए 2 ॾींहंनि में। अॼु पहिरीं सुनवाई हुई, हीअ जेका रावी सिटी जो हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, लाहौर हाई कोर्ट, हिकिड़ी दरख़्वास्त हिकिड़ी सुनवाई ते, हिकिड़ी पहिरीं ऐं आख़िरी थी वई, चयो ख़तमु। कॾहिं त जेको आहे एतिरो तकिड़ो इंसाफ़ बि असांखे मिली वञे। जी हा, जी हा, जी हा, रिटायर थियनि पिया, ॾिसूं अलाह ख़ैर करे।